सच्चल साईं के उते दीदार न थियो रूहानी हुक्म मिलियो त हाली वापस वञो सच्चल साईं वापस मोटी आया दराजा शरीफ अखड़िन मां गोढ़ा गाड़ींदा रहा रात जो कोई एड़ो पहर थियो जो सच्चल साईं जे घर में रोशनी ही रोशनी थी वई खुशबू ही खुशबू थी वही महबूब पान दीदार करान आया तो उते सच्चल साईं झूमी झूमी करे फरमायो आका वाजो सजन तो ईद कराई है वाजो सजन तो ईद कराई हो नैनन जे नजारे जी अल्लाह हो नैनन जे नजारे जी वाजो सजन तो ईद कराई है वाजो सजन तो ईद कराई हो नैनन जे नजारे जी अल्लाह हो नैनन जे नजारे जी वाजो सजन तो ईद कराई है वाजो सजन खड़ी करे जाओ सुभान अल्लाह ओ रसूल अल्लाह तुझे अचन सा दिल खुश जो थियड़ी तुझे अचन सा दिल खुश जो थियड़ी ओ सारा लदवस कवारे जी अल्लाह वो सारा लदवस आजो सजन तो ईद कराई बिस्मिल्लाह सच्चल साईं हुजूर के ॾिसी करे छा फरमायो तुझे अचन सा दिल खुश जो थियड़ी तुझे अचन सा दिल खुश जो थियड़ी साईं सारा लदवस कवारे जी सारा लदवस कवारे जी वाजो सजन तो ईद कराई है वाजो सजन आखिरी मिसरे में सच्चल से क्या फरमायो साईं नूरवा चा बादशाह सच्चल जे घर दिल भर आयो 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 ओ लिखो गुलामी बेचारे जी लिखो गुलामी बेचारे जी वाजो सजन तो ईद करा